कुरान लॻ असांजो हक़ छे असां बेगुनाह आहियूं हल होॾे भॼूं हेड़ा होॾे भॼूं जे तव्हांजूं जायूं टाईंदासीं तव्हां अचनि मथां उहे छा अचनि उहे असां होॾे भॼी इन कुरान ते असांजो हक़ छे असां बेगुनाह आहियूं असांजो अज़ीज़ आहे 3 ॾींहं आया वियाऊं पथर में वियाऊं वेठा आहियूं हिक ॿिए सां खाऊं पियूं अचूं वञूं इन कुरान ते असां बेगुनाह असांजो हक़ थिए असांजे मथां पुलिस आहे 3 चक्कर आयूं आहिनि वरी अचनि वरी हेॾे भॼूं वरी हेॾे भॼूं असांजी अदालत हक़ थिए न कुरान जो नालो इमदाद अली कहार आहे माना अब्दुल मजीद कहार माना 15 ॾींहं अॻु क़तल थियो उन में माना मुंहिंजे पुट खे बेगुनाह फासाए वियो आहे उन में माना इहो आहे त माना हू पाण में अबू ॾाॾंग बि आहिनि पाण में मिट बि आहिनि रिश्तेदार बि आहिनि वो हुननि माना थोरी घणी ॻाल्हि ते पाण में विढ़ी पिया माना उन में उहो माना क़तल थी वियो उहे माना पाण बि ॼाणनि पंहिंजा कम माना असांखे माना बेगुनाह फासाए वियो आहे मुंहिंजे पुट जे फासाए वियो उन जे मथां FIR कई वई आहे जेतिरो थी सघे SP DSP खे IG DIG असांजो क़तल असां कंहिं सां बि वास्तो न आहे असांजो कंहिं सां बि वास्तो न आहे पोइ परीहं बि निकिरे असां मीडिया जे साम्हूं आहियूं त माना असां यारूण भरे ॾींदा